परिवार में अगर कोई हिकु भी जणो भक्ति कंदो आहे न तो उन सॼे परिवार के भगवान भक्त परिवार लिखींदा आहिनि। ये ॾाढी ऊंची ॻाल्हि अथव, थोड़ो ध्यान ॾिजो भाई। चओ हरे राम। शायद असां सत्संग में कॾी ॻाल्हि न चई आहे, पर ध्यान ॾेई ॿुधजो। परिवार में अगर कोई हिकु भी जणो भगवान जी भक्ति में लीन थी वेंदो आहे, भगवान जी भक्ति कंदो आहे, सतगुरनि जे ॾिनल वचननि ते हलंदो आहे, नाम जपींदो आहे, तो सॼे परिवार के भगवान भक्त परिवार लिखींदा आहिनि कि मुंहिंजे भक्तनि जो परिवार आहे। ऐं ईअं न कि जेको भक्ति तो करे भगवान केवल उनजी संभाल कंदा आहिनि, न, उनजे भक्ति जे सदके सॼे परिवार के भगवान वो कृपा ॾींदा आहिनि। ॾिठो वञे त भक्त त हिकु ई आहे, भजन त हिकु ई ॼणो तो करे, पर भगवान कृपा पंहिंजी पूरे परिवार ते कंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। हिन भाई ॾिठो वञे त ॾिसो भाई, हिरण कश्यप त भगवान सां वैर कयो, दुश्मनी कई, पर परिवार में पुट आयो भक्त प्रहलाद जहिड़ो, उन भजन कयो, भक्ति कई, तो भगवान उनजे भक्ति जे सदके, उनजे प्रेम जे सदके उनजे पिता खे भी बख्शे छॾियो, उनजो भी उद्धार कयो। उन त भगवान खे अपशब्द ॻाल्हाया, भगवान सां वैर कयो, लड़ाई झगड़ो कयो, भगवान खे हेठि पाण खे मथे समझण लॻो, पर पोइ भी भगवान भक्त जे ख़ातिर उन ते कृपा